من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن سيدنا وسندنا ومولانا محمدا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم هو الذي بعث في الأميين رسولا منهم يتلو عليهم آياته ويذكيهم ويعلمهم الكتاب والحكمة وإن كانوا من قبل لفي ضلال مبين صدق الله العلي العظيم وقال النبي صلى الله عليه وآله وسلم إنما بعثت معلما وقال النبي صلى الله عليه وسلم إنما بعثت لأتمم مكارم الأخلاق أو كما قال النبي صلى الله عليه وسلم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا محمد وعلى آله وصحبه وبارك وسلم صلاة شریف پڑھو بڑی آواز سے الحمدللہ اسی سب مسلمان ہوں اسان جو ایمان آئے تو امام الانبیاء حضرت محمد مصطفیٰ سب چو صلی اللہ علیہ وسلم سائیں جن کی ہر گال سچی ہے مجھے گالا ماں سمجھو بیان اواں ماں کنجو ایمان آئے تو اللہ جے رسول جی ہر گال سچی ہے پنجا ہتھ متھے کھڑو ماشاءاللہ او جیکا گال اللہ جے رسول چاہیے انشاءاللہ انہیں تے عمل کندہ تھوڑو بڑے آواز سان چاہو انشاءاللہ تو نبی کریم صلی اللہ علیہ وسلم جی سنت کے زندہ کرنے جو ہمارا جو خیال آئے نبی سائیں جی سنت یہ ہوئی تو صحابہ کرام مجلس میں ملی ویندہ ہوا بچے میں خال کون چھڑیندہ ہوا ہاں عوام جی مرضی ہے سنت عمل کرو تڑے بوان جی مرضی ہے جے نہ تھا کرو تڑے بوان جی مرضی ہے جزاکم اللہ بیچا تھی ہکڑی سنت کے زندہ کندہ 100 شہیدن جو ثواب ملے من احیا سنتی اند فساد امتی فلو اجر 100 شہید اللہ جے رسول جی گال سچی آیا نا ہکڑی سنت زندہ کرن سا 100 شہید جو ثواب ائیں شہید جو ثواب اڑو ہے رت جو پھڑو اñا زمین تے کرندو کونے اللہ سے ان جا سب گناہ معاف کرے چھڈیندو ہاں جے کے ساتھی یہ ثواب حاصل کرن چاہندا سے سوری اچن باقی جن کے نیکی جی ضرورت کونے وہ اگے ہی جنت میں گھر بک کرائے ویٹھائن سے بھلے پنجی جگہ تے ویٹھا ہو جزاکم اللہ صلاۃ شریف پڑھو وڈی آواز سان محترم عزیز دوستو ائیں مسلمان بھائرو مقرر ائیں واعظ آؤں کون آیا مدرسے میں ایکڑو خادم آیا دوستن جے حکم تے اواں جے سامو حاضر تھیو یا بچار گالیوں اواں جے سامو عرض کبیوں اللہ سے کھان دعا ہے تے اللہ تعالی اساں سبنی کے دین جے سمجھن ائیں ان تے عمل کرن جی توفیق نصیب فرمائے اساں کے اللہ رب العزت جے کو نبی عطا کیو آئے جن جو نالو حضرت محمد مصطفیٰ سب چو صلی اللہ علیہ وسلم آئے جے کو تمام نبیوں جو سردار ہے پر اللہ جے رسول صلی اللہ علیہ وسلم جی وڈے میں وڈی برکت ہی آئے جو جیکو بھی مسلمان سچی نیت سا حضور اکرم صلی اللہ علیہ وسلم تے ایک دفعہ درود شریف پڑھندو آئے حدیث میں اچے تو 10 نیکیوں ان کے ملندیوں ہیں 10 گناہ ان جا معاف تھیندا ہیں 10 درجہ ان جا جنت میں بلند تھیندا ہیں پر درود کھان پو جے کا دعا گرندو آئے صاحب اللہ سے قبول فرمائندو ہے ہاں سب کی دفعہ وڈے آواز سان درود شریف پڑھو اللہم صلی علی سیدنا و مولانا محمد و علی آلہ و صحبہ و بارک وسلم منجا محترم دوستو ہی جہان جے میں اسی رہوں پیا ان جہان جی بقا ہدایت سان وابستہ ہے ہی جہان باقی تیستائیں رہندو جیستائیں ان جہان میں ہدایت آئے ہدایت جی معنی قرآن آئے
قرآن پڑھن والا آئین قرآن پڑھان والا آئین حدیث پڑھن والا آئین حدیث پڑھان والا آئین قرآن حدیث تے عمل کرن والا آئین جس تائیں ہن جہان میں ہدایت آئے تیس تائیں یہ جہان باقی آئے جنہیں ہدایت ختم تھی دی تنہیں یہ جہان ختم تھی دی لا تقوم الساعۃ حتی یقال فی الارض اللہ 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 جے رسول فرماयो قیامت بھی تدیں قائم تھی دی جدیں ہن دنیا جے اندر ایک شخص بھی اللہ جو نالو کھن وارو کون ہوندو تے جس تائیں ہدایت آئے تیس تائیں جہان باقی آئے ऐं ہدایت تیس تائیں آئے جس تائیں نبوت باقی ہے ہدایت تیس تائیں آئے جدے چھائے چو نبوت باقی آئے جہان جی بقا چونکہ ہدایت ساوی ہدایت جی بقا چونکہ نبوت ساوی انہیں کرے دنیا میں پیریوں انسان اللہ سے جے کو پیدا کیو تینجے متھے تے اللہ سے نبوت جو تاج رکھو چھو تے جان کے ہلانو ہو جان تڑے ہلے جدے ہدایت ہو جے ہدایت تڑے اچے جدے نبی ہو جے انہیں کرے پیریوں انسان آدم ہوتے کہ اللہ سے نبی کرے پیدا کرے ہاں جیکا آیت موان جے سامو پڑھی آئے ان آیت میں اللہ سے بدھائے پیو ہو والذی بس ہے چونکہ جہان جی ہدایت سنجے نبوت ساں وابستہ تھی اچھی بنجے چھاجے کرے نبوت ساں وابستہ آئے چھو تا جہان باقی تڑے رہیں دو جدے ان دنیا جے اندر اساں اللہ جے پسندیدہ کمن کے کندہ سی جن کمن کا اللہ سے ناراض آئے انن کا بچندہ سی تڑے اسی کامیاب تھیندہ سی کیڑیوں شیوں اللہ جو مرضیات ہیں کیڑیوں شیوں اللہ جو نامرضیات ہیں کیڑیوں شیوں اللہ کے ونن کیوں کیڑیوں شیوں اللہ کے نتھیوں ونن انہیں جو پتو اساں جے عقل ساں نہ پوندو آئے انہیں جو پتو نبوت واری زبان ساں پوندو انہیں جو پتو کیسا پوندو آئے گالائے چو نبوت واری زبان ساں اچھی کرے پوندو آئے جے کو مانو سانجے یہ گال کرے تا مولی صاحب مکھے نبی جی ضرورت کونے آؤں پینجے عقل ساں اللہ جی مرضی کے جانے وٹھندس تا یہ وڈے میں وڈو بے وقوف آئے انسان جو عقل جو کو آئے وہ انسان کے اللہ جی پسندیدہ شیئن جے طرف سمجھے رہنمائی نتھو کرے سگے اللہ جی پسندیدہ شیوں تے پینجی جگہ تے پر عقل انسانی جو کو آئے وہ بے انسان جی پسندیدہ شیب ان جی رہنمائی کرن لا تیار کونے آئی ہکڑو دسترخان لگائیوں تا ان دسترخان تے مختلف قسمن جا تام رکھوں تا اساں مولوی بھی اتے ہو جوں سنجے گوٹکی جو ڈی سی صاحب اتے ہو جے ایس پی صاحب اتے اچھی بنجے سنجے وزیر اعلیٰ اتے اچھی بنجے صدر اتے اچھی بنجے سنجے جنی مال مانی شروع تھی دی مکھے پتو کونے تا ایس پی کے کیڑو کھادو بنے تو ایس پی کے پتو کونے تا ڈی سی صاحب کے کھادو کیڑو بنے تو کین جو ہتھ ککڑ میں آئے کین جو ہتھ مچھی میں آئے کین جو ہتھ حلوے میں آئے کین جو ہتھ سیرے جی پلیٹ میں آئے سنجے عقل انسانی انسان کے انسان جی مرضی نہ تو بدھائے سگے تہی عقل انسان کے خدا جی مرضی نہ تو بدھائے سگے خدا جی مرضی کیر بدھائیں دو آئے وہ نبوت واری ذات جی بن جندیا انہیں کے فرمائے ہوئے ما آتاکم الرسول فخذوه وما نہاکم عنہ فانتہو فرمائیں اے مو پہ جو نبی ہمارا موکلیو آئے وہ نبی ایڑو پاکیدہ نبی آئے جے کو دے تے کے جھڑپے وٹھو جے کھا منے کرے تے کھا رکجی وٹھو چھو تا پیغمبر وہ کم کندو آئے جے کو اللہ جو حکم ہوندو آئے پیغمبر کھا وہی کم چیندو آئے جو کو اللہ جی مرضی آئے پیغمبر جی زبان ماں وہ لفظ نکرندو آئے جو کو اللہ گالائیں دو آئے چھاجے کرے فرمائی ہو والذی بس ہے نبی جو کو آئے دیکھے چونڈن واری ذات اللہ جی ہوندی ہے مجھے گالیوں سمجھو دا نبی کے چونڈن واری ذات کہیں جی گالائیو چھو اللہ جی ذات آئے ہکڑو اسان جی چونڈ رائے بھی اللہ جی چونڈ رائے اسان جی چونڈ میں غلطی تھی سگے تھی اللہ جے چونڈ میں غلطی کیم قسم جی کونتی تھی سگے اسان چونڈیندہ آئیوں سانجے الیکشن تھیندی آئے اسان جا علماء بھی بیندہ آئین سانجے وڈیرا بھی بیندہ آئین پو اواں جو کو آئے سو سٹھو وڈیرن کے سمجھندہ آئیو انہوں کے وونٹ دیندہ آئیو پو اواں جو حال جو کو تھیندو آئے سوامی ڈسو پیا 40 سال تھی ویا گوٹھ جو روڈ کون تھیو گوٹھ میں لائٹ کون لگی اسکولن کے تالا لگا پیائن اسپتال میں دوا کونے ڈاکٹر ڈسن وارو کونے سب شے آئے معلوم تھو تا اساں جی چونڈ غلط آئے پر جے انسان کے اللہ سے نبی بنائیندو آئے ان جے نبوت متھے تے نبوت جو تاج رکھندو آئے ان جی چونڈ اللہ کندو آئے اللہ جے علم میں غلطی کونے تا مانا جے کے نبی بنائی آئے وہ کائنات میں سبنی کا بھلارو انسان آئے کڈے بھی منٹ بھی اللہ جی نافرمانی نہ تو کرے سکے
نبی جو انتخاب کیر کندو آئے چو اللہ جی ذات اچھی کرے کندی آئے نبی جو انتخاب اللہ جی ذات کندی آئے انہیں کرے سانجے اللہ سے انسانن کے پیدا کندو آئے نبی بھی انسان آئے ان کے بھی اللہ سے پیدا کندو آئے پر پیریو فرق کیڑو آئے عام انسان کے اللہ سے کیچڑ واری مٹی ماں پیدا کندو آئے نبی جو کہندو آئے دیکھیں اللہ سے جنت جی مشک واری مٹی ماں پیدا کندو آئے کہ ماں پیدا کندو آئے گالائے چو جنت جی مشکواری مٹی ماں پیدا کندو آئے اسائیں تمام سنجے کیچڑ ماں پیدا تھے آئیوں من ہمیں مسنون اسان جو مادو یو تو چی بنجے کیچڑ واری مٹی آئے انہیں کرے اسان جے دل میں برا خیال ہیں اسان گالائیں دا غلط آئیوں اسان گانا بدھند آئیوں پر نبی جو کہندو آئے دیکھیں اللہ سے جنت جی مشکواری مٹی ماں پیدا کندو آئے اللہ جے رسول فرمایو ماں بین بیتی و ممبری روزتم من ریاض الجنہ بھی حدیث میں اچھے دو اللہ جے رسول فرمایو انسان کے اتے ہی دفن کہے ویندو آئے جتا ان جی مٹی کھائی ویندی آئے اج اساں جے رسول امام الانبیاء حضرت محمد مصطفیٰ سب چو صلی اللہ علیہ وسلم تین جی قبر مبارک جن جگہ تھی آئے ان جگہ جے بارے میں اللہ جے رسول فرمایو یہ جنت جو ٹکرو آئے تین جی مانا اساں جو نبی جنت ماں پیدا تھو جنت میں رہو ہن وقت جنت میں آرامی آئے نبی وہ آئے جن جی مٹی مبارک جے کا صاحب جنت جی اچھی کرے بن جندی آئے انہیں کرے اسامے آئیں نبی میں فرق تو اچھی بندے نبی پاک ہوں دعائے نبی جو انتخاب اللہ جی ذات کندی آئے ہاں تو توجہ مڈا کے جا ہکڑو نبی آئے بیو بادشاہ آئے نبی جی چونڈ اللہ کندو آئے بادشاہ جی چونڈ انسان کندہ آئے بادشاہ جی چونڈ کیر کندو آئے چاو انسان کندو آئے سنجے پر نبی جی چونڈ کرن واری ذات کنجی ہوندی آئے چاو اللہ جی اچھی کرے بنجندی آئے بادشاہ جی چونڈ اساں کئی آئے یوئی بادشاہ کل اساں جے دھرتے آئے ہو ہتھ بدو بیٹھو مکے وونٹ دیو جے وندو تی کندوس جے چمندا تی کندوس آئی گال سمجھے پر جے مال اقتدار جی کرسی تے آیو ترے ان اساں تے ظلم کیا ناجائزوں کئیں غلط قانون پاس کئیں مہنگائی کے عروج کرے شریں سب شے کئیں پر ای نبی آئے ان جی چونڈ اللہ جی ذات اچھی کرے کندی آئے یو کڈم غلط کم کوندو کرے سگے نمبر بی گال سنجے نبی ای بادشاہ میں فرق کیڑو آئے نبی جو کہندو آئے سنجے سو جھوپڑی میں رہندو آئے بادشاہ محلات میں رہندو آئے نبی کتے رہندو آ گالائے چو جھوپڑی میں رہندو آئے سنجے اللہ جے رسول صلی اللہ علیہ وسلم جو گھر تے پینجی جگہ تے پر مسجد جی پوزیشن کیری آئے جمعے جو ڈی لگو پیا آئے اللہ جو رسول صلی اللہ علیہ وسلم جمعے جی تکیر کن پیا اچانک می شروع تھو آئے سنجے اللہ جو رسول صلی اللہ علیہ وسلم جمعے جی تکیر کن پیا غریب مانو تھی بھی رہو کہ اللہ جو رسول حلق العیال والمال مانو مری بیا جانور تباہ تھی بیا کاب شے باقی کون رہی آئے ملک میں ڈکر لگو پیا آئے دعا گرو تا اللہ سائیں میہ کے بس آئے حضرت انس سے فرمائے تو تا آسمان بالکل صاف آئے سج بالکل جوبن میں آئے ککر جو ٹکڑو آسمان دے کون ہو ہن صحابی شکایت کئی آئے اللہ جے رسول صلی اللہ علیہ وسلم ہتھڑا مبارک متھے کھیا دعا پیو گرے اللہم اغثنا غیثن مری ہنین مرین مرین اے اللہ اساں کے میہ جو پانی کھپے جو خوشگوار پانی کھپے اللہ جو رسول ہتھڑا کھنیو بیٹھو آئے اچانک آسمان تے ککر گڈ تھیا ہک بے جے متھا چری بٹھا تھوڑی دیر کھاں پو برسات شروع تھی آئے حتی تدہادر المطرو ان لیتی تھوڑی دیر بھی نبی صلی اللہ علیہ وسلم جی داری مبارک ماں میہ جو پانی اچھی کرے کریو آئے یہ رسول جی دعا پینجی جگہ تے قبول تھی آئے یہ تو رسول جو موجود آئے پر رسول جی مسجد جی پوزیشن ہی آئے جو چھت مبارک کے سنجے ایڈی طاقت کونے جو میہ جے پانی کے پیارے سگے میہ جو پانی رسول جی داری ماں چے تو یہ پیغمبر جی زندگی آئے وہ بادشاہ جی زندگی آئے بادشاہ محل میں رہندو آئے سنجے بادشاہ جے علاقے میں رہندو آئے جے محل میں رہندو آئے اتے بڑے میں بڑا ٹائل ہوندا آئیں ماربل ہوندا آئیں سب شے ہوندی آئے نبی جے مسجد جی پوزیشن کیری آئے یہی صحابی فرمائے تو جنہیں مارے نبی سائیں نماز پڑھائی آئے وَلَقَدْ رَائِنَا أَسْرَ تِينِ فِي جَبْهَتِهِ اسا نبی صلی اللہ علیہ وسلم جے سنجے پیشانی مبارک میں مٹی جا اثر اچھی کرے چاہیں نبی جو این بادشاہ جو فرق یہ ہوتی بنجندو آئے بادشاہ عیاشی میں ہوندو آئے نبی قسم پرسی واری زندگی گزاریندو آئے پر وڈے میں وڈو فرق کیڑو آئے جے کو چائے نہیں سکون نبی کے ہوندو آئے سو بادشاہ کے کون ہوندو آئے جگو چائے نہیں سکون کے کیا ہوندو آئے چاہو نبی کے ہوندو آئے او بادشاہ کے کیم قسم جو کون ہوندو آئے سنجے بادشاہ سنجے انہیں کے اسان چونڈو آئے نبی کے خدا چونڈو آئے انہیں کرے نبی روحانی نعمتوں آئے تینجو مرکز آئے بادشاہ جسمانی نعمتن جو مرکز آئے ہی بادشاہ آئے سنجے انہیں جا بڑے میں بڑا کپڑا آئیں جوڑا آئیں آلی شان انہیں کے کپڑا پاتے لیں ہکڑو بگو انہیں جو لکھن پر کروڑن میں آئے سنجے سب شے اچھی بن جیتی ہیڈا نبی تو اچھی بن جے
जंहिंजे बदन मुबारक ते ॿ चादरियूं आहिनि, संजे ते चतियूं लॻियूं पियूं आहिनि, संजे सॼे जो सॼो कपिड़ो जेको आहे उहो फाटो अची करे पियो आहे। हज़रत उमर सगोरो नओं वॻो ठाराए करे खणी आयो आहे। अल्लाह जे रसूल त जमल बेही लिल ईद वलिल वफूदे, ऐं अल्लाह जे रसूल ही वॻो पायो, मूं सुठो सुभायो आहे, सुहिणो सुभायो आहे, ईद जी नमाज़ अमी पढ़ायो था, इहो वॻो पाए पोइ नमाज़ पढ़ाईंदा वञो, मुल्कनि जा वफ़द अवां वटि अचनि था, जेॾी महिल उन्हनि सां मिलो तेॾी महिल इहो वॻो पाईंदा वञो। तेॾी महिल अल्लाह जे रसूल वॻो हथ में खणी हज़रत उमर खे वापसि ॾेई पाण छा फरमायो, पाण फरमाए इन्नमा यल्बसु हाज़ा मल्ला ख़लाक़ लहू फिल आख़िरह, फरमाए इहो वॻो उहो पाईंदो आहे जंहिंजो आख़िरत में को हिसो कंहिं क़िस्म जो कोन हूंदो आहे, जंहिंखे जन्नत जा लिबास पाइणा आहिनि सो दुनिया में ऐश कोन कंदो आहे। संजय नबी जेको हूंदो आहे सो रूहानी नेमतनि जो मरकज़ अची करे बणजंदो आहे। बादशाह जेको हूंदो आहे हेॾा न्याल सुबुह सवेर उथंदो आहे, सम्झे उनखे गुस्ल करणो पवंदो आहे, उनखे तेल हणणा पवंदा आहिनि, अतर अंबीर हणणा पवंदा आहिनि, वॾे में वॾियूं ख़ुशबू लॻाईंदो आहे, तंहिंखां पोइ कंहिं महफ़िल में अची करे वेहंदो आहे। पर इहो ई बादशाह संजय 5 कलाकनि खां पोइ जॾहिं अतर जी ख़ुशबू ख़तम थी वेंदी आहे तॾहिं हिन जे पघर में धप अची वेंदी आहे। पर हेॾा नबी थो अची वञे, इन जी पोज़ीशन कहिड़ी थी अची वञे, मके जूं औरतूं आहिनि, ग़रीब मिस्किन औरतूं आहिनि, उन्हनि खां कंहिं अची करे पुछो संजय ऐं अम्मा अव्हां त ग़रीब आहियो, मिस्किन आहियो, अव्हां शादियुनि में पंहिंजे घोटनि खे पंहिंजी कुंवारियुनि खे उम्दा अतिर क्यों हणो, अतिर त महांगा आहिनि, इहे किथां थियूं वठो। तेॾी महिल उम्मे सुलेम जा लफ़्ज़ कहिड़ा आहिनि, चई असांखे न को अतिर वठण जी ज़रूरत आहे, न को पैसे ख़र्च करण जी ज़रूरत आहे, मुंहिंजो आका हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिनि पेरनि जो मुंहिंजे घर में अची करे सुम्हंदा आहिनि, साईं जिन जे जिस्म मुबारक मां पघर निकिरंदो आहे, उन पघर खे तीली सां गॾु करे अतिर जी शीशी में रखंदी आहियां, घोट ऐं कुंवार जे कपिड़े ते हणंदी आहियां, कपिड़ो फाटी वेंदो आहे, ख़ुशबू ख़त्म कोन थींदी आहे, मैयत जे कफ़न ते हणंदी आहियां, मैयत खे ज़मीन में पूरे छॾींदा आहियूं, पर ख़ुशबू टप ॾेई करे ॿाहिरि निकिरंदी आहे। नबी उहो आहे जंहिंजे पघर में अल्लाह जी ख़ुशबू रखी आहे। बसि नबी जो दुनिया मुक़ाबिलो करे कंहिं क़िस्म जी कोन थी सघे। संजय बादशाह हूंदो आहे, आई ॻाल्हि सम्झे, उनखे पंहिंजे सिंगार ते वक़्तु ख़र्च करणो पवंदो आहे। संजय वॾे में वॾा संजय हजाम हूंदा आहिनि, वॾे में वॾा सफ़ाई कराइण वारा हूंदा आहिनि, जेके बादशाह खे तयारु कंदा, उनजी वार जी कटिंग कंदा, उनजी ॾाढ़ी खे साफ़ कंदा, सम्झे उनखे अतर हणंदा, उनखे क्रीम ऐं पाउडर हणंदा, तंहिंखां पोइ मस साईं जो मुंहुं ॾिसण जहिड़ो थींदो। पर हेॾा अल्लाह जो नबी अची करे बणिजे थो, इन जी पोज़ीशन कहिड़ी थी अची बणिजे। हिन ई महीने जे अंदरि गुज़िश्ता महीने जे अंदरि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह से मेराज करायो। पहिरीं आसमान ते हज़रत आदम सां मुलाक़ात आहे, ॿिए आसमान ते हज़रत ईसा ऐं यहया सां मुलाक़ात आहे, टे आसमान ते हज़रत यूसुफ सां मुलाक़ात आहे। हज़रत यूसुफ सां मुलाक़ात छाजे करे कराई वई, इन जे करे त हज़रत यूसुफ जे दिलि में इहो ख़्याल ते अची बणिजो त बराबरि आख़िरी नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम संजे मक़ाम में मूंखां वधीक आहे, इल्म में मूंखां वधीक आहे, मर्तबे में मूंखां वधीक आहे, पर अल्लाह साईं हुस्न मूंखे वधीक ॾिनो आहे। हज़रत यूसुफ जे साम्हूं मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बिहारे अल्लाह साईं मसलो समझायो, ऐं यूसुफ जिते तुंहिंजो हुस्न ख़त्म थींदो आहे उते मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुस्न शुरू थींदो आहे। बसि आई ॻाल्हि सम्झे। संजय पैगंबर जेको हूंदो आहे सम्झे संजय नबी ऐं बादशाह में फ़र्क़ु कहिड़ो आहे। बादशाह पाण खे ठाहींदो आहे, तंहिंखां पोइ जॾहिं उन मां पघर निकिरंदो आहे तॾहिं धप अची बणजंदी आहे। नबी उहो आहे जंहिंखे न को श्रंगार करण जी ज़रूरत आहे, न को पैगंबर खे अतर ऐं अंबीर हणण जी ज़रूरत आहे। संजय नबी जॾहिं माउ जे पेटां ॿाहिरि निकिरंदो आहे तॾहिं तौरप उन जा थियल हूंदा आहिनि, संजय सुरमुप उन खे पातल हूंदो आहे। चहिरो जेकॾहिं आहे कसम आहे ख़ुदा जो 14 जे चंड खे ताक़त कोन्हे जो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चहिरे अनवर जो मुक़ाबिलो करे सघे। रसूल जो हुस्न कहिड़ो आहे, हज़रत जाबिर फरमाए तो 14 जी रात आहे, चंड 14 जो संजय आसमान में बीठो आहे, असीं मस्जिद नबवी जे सहन में वेठा आहियूं। चई केॾी महिल निगाह खणी चंड में ॾिसां थो, केॾी महिल निगाह खणी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चहिरे अनवर में ॾिसां थो। मुंहिंजे अक़िल फ़ैसिलो कयो त चंड तो में ऐब आहिनि, पर मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चहिरो हर ऐब खां अल्लाह साईं पाक बनायो आहे। फरमाई बादशाह जेको आहे तंहिंखे हुस्न ते महिनत करणी पवंदी आहे, रसूल खे महिनत करणी कंहिं बि क़िस्म जी कोन्हे आई। अम्मा आयशा खां पुछियो वियो, ऐं अम्मा अल्लाह जे रसूल सां तूं ॾींहं जो बि गॾु आहीं, राति जो बि गॾु आहीं, सॼे सुबुह बि तो वटि राति बि तो वटि, रसूल जे हुस्न जी का झलक ॿुधाए। तॾहिं अम्मा छा थी चवे, लना शमसुन वलील आफ़ाक़ शमसु शमसुना फ़ौक़ शमसि समाई शमसुकुम ततलो बदल फजरी व शमसुना ततलो बदल इशाई। चई ऐं दुनिया वारा हिकिड़ो अवां जो सिज आहे, ॿियो मुंहिंजे घर जो सिज आहे, अवां जो सिज 12
12 कलाक बरंदो आए मोहम्मद मुस्तफ़ा सब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 24 कलाक रोशन आए अवां जो सिज दुनिया जा रस्ता ॾेखारींदो आहे मोहम्मद मुस्तफ़ा सब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नत जा रस्ता ॾेखारींदो आहे अवां जे सिज जी रोशनी में जेको वेहंदो आहे सो पघर मां ॿुॾी वेंदो आहे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं जेकॾहिं केरु गोॾा खोड़ींदो आहे त उहो बिलाल आहे जेको हलंदो ज़मीन ते आहे त उनजे पेरनि जो आवाज़ जन्नत में अल्लाह सी मलाइकनि खे ॿुधाईंदो आहे हाँ जी रसूल जो आहे संजे तेखे अल्लाह सी सब खां वॾे में वॾो हुस्न अची करे ॾींदो आहे हुस्न फ़क़त इन जो नालो थोरी को आहे त चमड़ी अची करे बंजे न रसूल जी हर अदा जेका बि बुलंद ते अची बंजी सहाबा जेॾी महिल रसूल जे हुस्न खे बयान कंदा हुआ तेॾी महिल चवंदा हुआ लैस बितवीलिल बाइनि वला बिल कसीरिल जदद संजे नबी साईं न बिल्कुलु ड्रिगा न बिल्कुलु बिंदरा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा वार न बिल्कुलु गुंजीदार न बिल्कुलु सिधा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे में एॾी त रौनक हूंदी हुई रसूलुल्लाह सल्लल्लाहु समझा हथ पे पैर शसनुल कफ़ैन वल कदमैन बिल्कुल नरम अची करे पंजंदा हुआ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथन मुबारकन में जेका अल्लाह से खुशबू रखी हुई कसम आहे खुदा जो संजे जन्नत जी खुशबू के ताकत कोने जो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खुशबू जो मुकाबलो करे सके रसूल जो आहे उनके मुंतखब खुदा जी ज़ात कंदी आहे बादशाह जो इंतखाब असां जी कंदा आहियूं संजे बे नंबर जी गाल बादशाह जेको हुंदो आहे उनके भी इल्म पढ़ण जी ज़रूरत हुंदी आहे नबी दुनिया जो वॾे में वॾो आलिम अची बनजंदो आहे पर फर्क कहिड़ो आहे नबी संजे बादशाह जेको आहे सो स्कूल में पढ़ंदो आहे कॉलेज में पढ़ंदो आहे यूनिवर्सिटी में पढ़ंदो आहे कॾहिं फेल थींदो आहे कॾहिं जेको आहे सो पास अची करे थींदो आहे उन खां पोइ उनखे डिग्री अची मिलंदी आहे बाक़ी नबी जेको हुंदो आहे तंहिंजी वॾे में वॾी खूबी कहिड़ी आहे हो वल्लवी बास फिल उम्मीदीन नबी वो हुंदो आहे जेको कॾहिं बि कंहिंजे अॻियां गोॾा खोड़े पढ़ंदो कंहिं क़िस्म जो कोन्हे मतां केरु ईअं चवे त मोहम्मद वॾो होशियार हो उनजो उस्ताद होशियार ते अची वञो न ही बादशाह आहे इन जा उस्ताद आहिनि प्रोफेसर आहिनि लेक्चरार आहिनि जंहिं हिनखे पढ़ायो आहे पर सचो नबी जेको हूंदो आहे सो कंहिंजे अॻियां गोॾा खोड़े कोन पढ़ंदो आहे इन करे कूड़े नबीअ खे ऐं सचे नबीअ खे सुञाणण सफ़ा सवलो आहे नबी जो को सचो हुंदो आहे ओ कंहिंजे अॻियां गोॾा खोड़े कोन पढ़ंदो आहे हे गुलाम कादियानी कानू अची करे निकितो ते नुबुवत जी दावा कई या कोन कई असांजा अकाबिर उन जे मुक़ाबले में निकिता या कोन संजे उन जे कूड़े हुजण ते असांखे दलील ॾियण जी ज़रूरत ई कंहिं क़िस्म जी कोन्हे संजे छो त उन जी तारीख़ ॿुधाए पई संजे मैट्रिक पढ़ियो उतां फेल थियो पोइ वरी क्लार्क थियो रिश्वत वरितई पादराणी कढी छॾऊं तंहिंखां पोइ वरी चई ऐं संजे मुजद्दिद आहियां तंहिंखां पोइ चई ऐं महदी आहियां तंहिंखां पोइ चई ऐं मसीले मोहम्मद आया तंहिंखां पोइ चई ऐं असीले मोहम्मद आया पोइ चई ऐं मदीने वारो मोहम्मद आया पोइ चई मुंहिंजो मक़ाम मोहम्मद खां मथे आहे सभु चओ हुन ते लानत हुजे ज़ोरा ते नथा चओ संजे चई आऊं छा आहियां पोइ वरी ख़बर छा चई सॼा नबी जी ज़बान ॿुध छा पियो चवे चए थो हिकिड़ी राति आऊं अल्लाह सां सुतो आहियां मूंखे पेट थी वियो अॼु पंहिंजे किताबनि में लिखई असांजे कूड़े नबी खे असांखे दलील ॾियण जी ज़रूरत कंहिं क़िस्म जी कोन्हे आई ॻाल्हि सम्झे ख़ुदा सां सुतो आहियां संजे ख़ुदा सां कोन सुतो असांजे इलाइक़े में कादू शीदी हो उन सां गॾु सुतो आई हाणे मूंखे पाण ॿुधायो जे क़ौम जो अॻवान इन पोज़ीशन जो माण्हू हुजे आई ॻाल्हि सम्झे तंहिंजा मुक़्तदी कहिड़ा हूंदा मुंहिंजा दोस्तो हीअ हुकूमत जेका आहे साब कादियानी नवाज़ हुकूमत आहे हाँ जी असांखे को बि कंहिंसां ज़ाती इख़्तिलाफ़ कोन्हे आई कादियानीन खे फ़रोग़ ॾिनो वञे पियो मुल्क जे अंदरि असीं सादा मुस्लमान आहियूं ॻाल्हि खे सम्झूं कोन था थर जूं हज़ारे एकड़ ज़मीन कादियानी जे नाले ते अलाट थी चुकी इस्लाम आबाद जी ज़मीन कादियानी जे नाले ते अलाट थी चुकी आहे मसरूल लनती कादियानी लंडन मां वई बयान पियो ॾे त हिन हुकूमत में असांखे वॾे में वॾियूं सहूलियतूं मिलियूं आहिनि आई ॻाल्हि सम्झे हिते जी वॾे में वॾियूं इदारा असांजे सभु जेके आहिनि से हिन हुकूमत खे बचाइण में पूरा आहिनि असांजे जेके मुनाफ़िक़नि जा टोला आहिनि से असांखा जुदा थियनि पिया पर असांखे कंहिंजी बि परवाह कोन्हे जेसि ताईं असांजी सिसी में साह आहे इंशाअल्लाह नामूस रिसाल जे लाइ अकेला मैदान में निकिरंदासीं इंशाअल्लाह चओ वॾियावा सां चओ मैदान में निकिरंदा या कोन निकिरंदा संजे त मूं अर्ज़ अची करे कयो नबी जेको हूंदो आहे तंहिंजी तैलीम जो इंतज़ाम केरु कंदो आहे चओ अल्लाह जी ज़ात अची करे कंदी आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गारे हिरा में आहिनि अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदा जी इबादत पिया कनि हज़रत जिब्रील आयो आहे बुखारी जी हदीस आहे संजे जंहिंजो इंतज़ार हो सो अची वियो पेर मुबारक ज़मीन ते आहिनि मथो आसमान ते आहे हिकिड़ो पासो मशरिक़ में आहे ॿियो मग़रिब में आहे हेॾी वॾी ख़ुदा जी मख़लूक आई आहे अल्लाह जे रसूल खे चई इक़रा
इकरा या मोहम्मद, ऐ मोहम्मद पढ़। अल्लाह जे रसूल छा फरमायो, मां न बेकारे ऐं पढ़ल तो कोने या, अम्मा जे पेट में होस, अल्लाह साईं पे घुराए वरतो, 6 सालन जी उम्र के पहुतुस, अल्लाह सी अमड़ घुराए वरती, 10 सालन जी उम्र के पहुतुस, अल्लाह सी ॾाढो घुराए वरतो। जंहिं इलाइक़े में रहां पियो जाहिलनि जो इलाइक़ो आहे, जंहिं मुल्क में रहां पियो उते कल्ब कोन थी उभरे तो को माण्हू घुमण अचे ऐं उन वटि पढ़ा, मुंहिंजो को बि उस्ताद कंहिं क़िस्म जो कोन्हे। पर जिब्रील चवे तो इकरा या मोहम्मद, नबी फरमाए तो मां न बेकारे। हज़रत जिब्रील चवे पियो अल्लाह जा रसूल पढ़, मोहम्मद फरमाइनि पिया ऐं पढ़ल कोन्हे या। जिब्रील सीने सां लॻाए छॾे ॾिनो, वरी सीने सां लॻाए, वरी छॾे ॾिनो, वरी सीने सां लॻाए, छॾे करे छा थो चवे, इकरा बिस्मि रब्बिक अल्लज़ी खलक खलकल इंसान मिन अलक, इकरा व रब्बुकल अकरम अल्लज़ी अल्लम बिल कलम अल्लमल इंसान मा लम यालम, इकरा बिस्मि रब्बिक अल्लज़ी। ऐ मोहम्मद मुस्तफ़ा सब चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पढ़ उन रब जे नाले सां जंहिं रब बग़ैर मादे जे सॼी काइनात खे पैदा कयो आहे, जंहिं रब ॼमल रत मां हसीन जमीर इंसान खे पैदा कयो आहे, जंहिं रब सॼी दुनिया खे कलम जे ज़रिए सां इल्म नसीब कयो आहे, उहो अल्लाह अॼु बग़ैर उस्ताद जे तोखे सॼी काइनात जे आलमनि जो इमाम बनाए ॿुधाईंदो त मोहम्मद शागिर्द हूंदो आहे त उते उस्ताद फ़क़ति अल्लाह जी ज़ात आहे, ॿी का बि कोन्हे आहे। उस्ताद केरु आहे चओ अल्लाह सॼे। इन जे करे रसूल जे इल्म जो दुनिया मुक़ाबिलो करे कंहिं क़िस्म जो कोन थी सघे। दुनिया जे इल्म में तब्दील आहे, नबी जे इल्म में तब्दील कोन हूंदी आहे। अमी वॾी उमिरि जा वेठा आहियो, अवां प्राइमरी पढ़ी हूंदी, मूंखे ॿुधायो जेको निसाब अवां प्राइमरी में पढ़ियो सॼे 20 सालनि खां पोइ उहो कोन हो, सॼे जेको निसाब असां पढ़ियो उहो अॼु मौजूदु कंहिं क़िस्म जो कोन्हे। जेको निसाब अॼु असांजा मासूम बच्चा पढ़नि पिया 20 सालनि खां पोइ इहो बाक़ी कोन रहंदो। अवां जो निसाब रोज़ तब्दील पियो थिए, पर हीउ क़ुर मुंहिंजे साम्हूं रखियो आहे 6666 इन जो आयतूं आहिनि। ही क़ुर उहो ई आहे जेको जिब्रील अर्श तां खणी आयो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दिल मुबारक ते लाथई आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन क़ुर खे सहाबा खे ॿुधायो। ही क़ुर उहो ई आहे जेको रब पंहिंजी ज़बान सां पढ़ियो आहे, मोहम्मद पंहिंजी ज़बान सां पढ़ियो आहे। 1400 साल अॻु में जेको सहाबा क़ुर पढ़ियो आहे, अल्हम्दुलिल्लाह अवां जे इन ॻोठ जी मस्जिद में बि इहो ई क़ुर पढ़ायो वञे थो। मालूम थियो त नबी जे इल्म में तब्दीली कंहिं क़िस्म जी कोन्हे। ऐं ईअं बि कोन्हे जो असांजो ही इल्मु अणखुट थी पए, फ़ाइदो कंहिं क़िस्म जो न ॾे, ईअं बि कोन्हे आई। फरमाई असांजो इल्मु जेको आहे ख़ुदा वारो जेको इल्मु आहे तंहिंमें हर मसइले जो हल आहे। अवां जे इल्म जे अंदरि हर मसइले जो हल कंहिं बि क़िस्म जो कोन्हे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह सी जेको इल्मु अता कयो तंहिंमें ख़ता हुजे या ग़लती हुजे, सवाल ई पैदा कंहिं क़िस्म जो कोन थो अची वञे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंगे तबूक ते वञनि पिया, रस्ते जे अंदरि हिकिड़ो बाग़ आहे, अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उते थोरी देरि आराम कयो। अमी बि खजूर जे इलाइक़े में रहो था, उहो बि खजूर जो इलाइक़ो, खजूं तयार लॻियूं पयूं हुयूं। 2-3 ॾींहंनि में उनजी जेका आहे सा असांजे चुंडाई थियण वारी हुई, कटाई थियण वारी ते अची वञी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खजूरनि जे तरफ़ नज़र करे सहाबा खां पुछो, पंहिंजे सहाबा खां मूंखे ॿुधायो हिननि वणनि में जेका खजूर आहे तंहिंजो वज़न केतिरो आहे? अवां ॿुधाए ॾींदा सॼे, अवां कोन ॿुधाए सघंदा, कंहिंखे ताक़त कोन्हे। असांजे सहाबा चयो अल्लाह व रसूल आलम, अल्लाह ऐं हुनजे रसूल खे इल्मु आहे। साईं जी नज़र घुमाए करे पाण फरमायूं इन्हनि में जेका खजूर आहे असांजे तंहिंजो वज़न 60 सा आहे, 60 वसक आहे। आई ॻाल्हि सम्झे, 60 वसक असांजे हिकिड़े क़िस्म जो नापो हो उनजी अल्लाह जे रसूल असांजे 353 घणी तरकीबनि थींदा, पाण फरमायूं एतिरी खजूर हुन मां तयारु थींदी। पोइ अल्लाह जे रसूल फरमायो इन बाग़ जो मालिक केरु आहे? चओ अल्लाह जे रसूल फलाणी औरत आहे। साईं जिन पोड़ी औरत खे घुरायो, पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुन खां पुछो सॼे ही बाग़ तुंहिंजो आहे? चई हा। चई जॾहिं फसल लही तयारु थिए पोइ हुनजी तूं मूंखे नाप करे ॿुधाइजे त केतिरी नाप आहे। साईं जिन हलिया विया, वापसि आया, खजूर जो फसल ख़तम थी चुको। साईं जिन पोड़ी औरत खां सॾु करे पुछो त ॿुधाए केतिरो वज़न हो? चई अल्लाह जे रसूल पूरा 300 सावा, हिकिड़ो बि सॼे उन खां घटि खजूर कंहिं क़िस्म जी कोन हुई। रसूल जे इल्म में ग़लती नथी थी सघे, रसूल जे इल्म में ग़लती कंहिं बि क़िस्म जी नथी थी सघे। सॼे छो त रसूल जो इल्म जो इंतिखाब करण वारी ज़ात जेकॾहिं आहे त कंहिंजी ज़ात आहे? चओ अल्लाह जी ज़ात आहे। दुनिया वारनि जो इल्मु जेको आहे उहो अव्हां खे सामान ठाहे ॾींदो, बराबरि जाद हिननि ठाहिया, बराबरि कारियूं उन्हनि ठाहियूं, बराबरि फैक्ट्रियूं उन्हनि ठाहियूं, सभु शइ ठाही आहे, पर इन्हनि जे इल्म जी परवाज़ पहिरीं आसमान ते आहे। अल्लाह जो नबी जेको हूंदो आहे तंहिंजी जेॾी महिल परवाज़ शुरू थींदी आहे त पहिरीं वही जेका ईंदी आहे सा सते आसमान खां ईंदी आहे। कंहिंखां ईंदी आहे ॻाल्हाए चओ सते आसमान खां ईंदी आहे। इन जो दुनिया मुक़ाबिलो करे कोन थी सघे। सॼे दुनिया वारनि जो जेको इल्मु आहे सो आरज़ी इल्मु आहे। सॼे अॼु डॉक्टर आहे, अॼु प्रोफेसर आहे, अॼु इंजीनियर आहे, सुभाणे मरी वियो, इन जो सभु इल्मु ख़तम थी वियो आहे, का बि शइ बाक़ी कंहिं क़िस्म जी कोन्हे। ही नबी आहे तंहिंजो इल्मु दाइमी आहे। सॼे अवां पंहिंजनि बचनि खे क़ुर पढ़ायो, क़ुर जो हाफ़िज़ कयो, अॼु उन्हनि जी दस्तार थी थिए, अॼु बि हाफ़िज़ आहिनि, 20 सालनि खां पोइ जवान थींदा तॾहिं बि हाफ़िज़ आहिनि, 60 सालनि खां पोइ पोढ़ा थींदा
तॾहिं भाफदा आहिनि जॾहिं मरी वेंदा तॾहिं भाफदा आहिनि जेॾी महिल क़बर में रखबो उन्हनि खे तॾहिं भाफदा आहिनि जेॾी महिल मैदान महशर में उथी पींदा तॾहिं इंशाअल्लाह हिन जा चेहरा 14 जे चंड वांगुरु चमकंदा पिया तॾहिं भाफदा आहिनि हिननि खे बि चयो वेंदो त तव्हां पंहिंजे खानदान मां 10 ॼणा अहिड़ा आणियो जिन ते जहन्नम वाजिब थी चुकी आहे तव्हां रुगो सिफारिश करियो त अल्लाह सी उन्हनि खे जन्नत में विझी छॾे के डॉक्टर खे ये डिग्री आहे के इंजीनियर के ये डिग्री आहे ॻाल्हाए का बि कंहिं क़िस्म जी कोन्हे आई रसूल जेको आहे तंहिंजे इल्म जो इंतिखाब ख़ुदा जी ज़ात अची करे कंदी आहे बादशाह जेको आहे उनजे इल्म जो इंतिखाब जेकॾहिं आहे सॼे उहो दुनिया अची करे कंदी आहे नंबर 3 ॻाल्हि सॼे बादशाह जेको हूंदो आहे तंहिंखे सॼे टाइम ते उनजे दस्तरखान ते 20 खाधा अची बणजंदा आहिनि नबी जी पोजीशन कहिड़ी हूंदी आहे जो नबी जे पेट मुबारक ते पत्थर बदल हूंदा नबी जे पेट ते छा आहिनि छो त ही रूहानी नेमतनि जो मर्कज़ आहे हू जिस्मानी नेमतनि जो मर्कज़ आहे पर सुकून ऐं चैन हेॾा आहे सॼे हज़रत अबू हुरैरा ॾिठो नबी साईं जे पेट ते पत्थर ॿधा पिया आहिनि खीर जो प्यालो मिलियो आहे खणी अल्लाह जे रसूल वटि आयो अल्लाह जे रसूल अव्हां खे बुख आहे मूंखे बि बुख आहे तव्हां बि खीर पियो आउं बि खीर पियां थो अल्लाह जे रसूल फरमायो पंहिंजे मदरसे में जेके तालिब आहिनि तिन खे सॾु करे अच तालिब घणा 60 या 70 तालिब ते अची बणिजा हज़रत अबू हुरैरा फरमायो आउं परेशान थी वियुसि हिकिड़ो प्यालो खीर जो साईं खे जी बुख आहे मूंखे बि बुख आहे 70 साहबी पिया अचनि मूंखे त ढुक बि कोन मिलंदो साईं जो हुकुम हो सभिनि खे वठी आयुसि पाण फरमायो लाइन में हिननि खे खीर पियार सभिनि खे खीर पियारियुमि सभु 70 ॼणा खीर पी ढो करे विया खीर जो प्यालो ओड़े जो ओड़ो भरियो पियो आहे अल्लाह जे रसूल फरमायो अबू हुरैरा हाणे तूं पी चई मूं पीतो चई वरी पीतम चई वरी पीतम चई अञा पी मुंहिंजे हाणे खीर ॿाहिरि थो अचे उन खां पोइ अल्लाह जे रसूल 72 ॼणनि जो उबारो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण पी अबू हुरैरा खे चयो तुंहिंजे दिलि में इहो ख़्याल हो त खीर ख़तम थी वेंदो जंहिं खीर ते मोहम्मद मुस्तफ़ा जी नज़र पवे उहो क़यामत ताईं ख़तम नथो थी सघे मुंहिंजा दोस्तो रसूल जी हालत इहा अची बणजंदी आहे बुख ऐं सॼे जेको आहे सो बिल्कुलु सम्झे अहिड़ो हाल हूंदो आहे जो पैगंबर जे घर में फाका कशी हूंदी आहे मां नस्तो केंदो नारन शहरन और शहरैन ॿिनि महीननि ताईं घर में चूल्हो कंहिं क़िस्म जो कोन ॿरंदो आहे हज़रत अम्मा आयशा फरमाई थी हिकिड़ी औरत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 2 नंढड़ियूं न्याणियूं खणी आई आहे हिकिड़ी सीने ते आहे ॿी आंगुर में आहे अम्मा आयशा खे अची करे चई आहे अम्मा घर में का शइ हुजे मूंखे ॾे थञ मुंहिंजी सुकी चुकी आहे नंढड़ियूं मुंहिंजियूं ॿई बुखायल आहिनि अम्मा आयशा हेॾा होॾा नज़र कई आहे हिकिड़ी खजूर जी पेसी हुई जेका आणे करे ॾिनी आहे सॼे उन औरत खजूर खे चीरे 2 टुकड़ करे हिकिड़ो नंढड़ी ॿार जी वात में विधो ॿियो नंढड़ी ॿी छोकिरी जे वात में विधी पाण कुझु कोन खाधई वापसि हली वई अल्लाह जे रसूल पुछो आयशा छा मंज़र हो अम्मा आयशा सॼी ॻाल्हि ॿुधाई त औरत पाण बि बुखायल हुई नंढड़ियूं न्याणियूं बि बुखायल हुयूं खजूर हिकिड़ी हुई अल्लाह जे रसूल पाण कोन खाधई तॾहिं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखियुनि मां ॻोढ़ा किरी पिया पाण फरमायूं आयशा तूं गवारो जेको माण्हू पंहिंजी न्याणियुनि जी ईअं परवरिश करे जन्नत में इंशाअल्लाह मूंसां गॾु हीअं हूंदी जैन नबी जेको आहे असांखे औरतनि जा हक़ सेखारिया अॼु जंहिं माहौल ऐं मुआशरे में अची रहूं पिया बेहयाई जो माहौल लॻो पियो आहे औरतनि खे ॿाहिरि कढियो वियो आहे एनजीओ जो पैसा ॾेई करे मेरा जिस्म मेरी मर्दी जा नारा पिया लॻनि बहरहाल रसूल जेको हूंदो आहे सॼे उहो रूहानी नेमतनि जो मर्कज़ अची बणजंदो आहे बादशाह आहे सॼे उनखे पंहिंजी हिफ़ाज़त जे लाइ गार्डन जी ज़रूरत आहे बराबर गार्डन की जरूरत आया कोने आई साजे हींअर असीं ते आयासीं असां सां गॾु न को गार्ड आहे न को पुलिस जी गाॾी आहे का बि शइ कोन्हे पर जेकॾहिं हींअर हिते असांजे वज़ीर आला अचे हा वज़ीर आदम अचे हा त सॼो ॻोठ खे ख़ाली करायो वञे हा रस्ते खे चौकस करायो वञे हा असांजे वॾे में वॾो हिफ़ाज़ती इंतज़ाम कया वञनि हा सभु शइ कई वञे हा छो त बादशाह खे डपु आहे मतां मूंखे केरु मारे विझे पर हेॾा नबी हूंदो आहे इनखे पंहिंजी हिफ़ाज़त जे लाइ गार्ड रखण जी ज़रूरत कंहिं क़िस्म जी कोन्हे मदीने जे अंदरि अल्लाह जो रसूल हिजरत करे आया रात जो घर में सुता पिया आहिनि आधी रात जो अचानक तलवारनि जो आवाज़ थियो नबी साईं पुछो केरु चई अल्लाह जे रसूल आऊं साद आहियां छाजे लाइ आयो आहीं अल्लाह जे रसूल अव्हां जी हिफ़ाज़त जे लाइ आयो आहियां मतां केरु अव्हां ते हमलो करे नबी साईं सुम्ही पिया क़ुरान नाज़िल थियो वल्लाहु यासिमुक मिनन नास ऐं मोहम्मद मुस्तफ़ा सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां खे पंहिंजी हिफ़ाज़त जे लाइ साद जी बिलाल जी सलमान जी निंड फिटाइण जी ज़रूरत कोन्हे तव्हां आराम करियो तव्हां जी हिफ़ाज़त करण वारी ज़ात अल्लाह जी आहे ॿी कंहिंजी रसूल जी हिफ़ाज़त केरु कंदो आहे चओ अल्लाह जी ज़ात अची करे कंदी आहे हज़रत ईसा ते हमलो थियो उन जी हिफ़ाज़त बि अल्लाह कई रसूल ते हमलो थियो उन जी हिफ़ाज़त बि अल्लाह कई पर ॿिन्ही में फ़र्क़ु आहे हज़रत ईसा घर में वियो यहूदी पोयां तलवारूं खणो बीठा आहिनि हिकिड़े खे अंदरि मोकिलियो आहे त हज़रत ईसा खे शहीद करे अच अल्लाह से जिब्रील अमीन खे मोकिलियो या ईसा इन्नी मुतवफ़ीक व राफ़िउक इलैया व मुतहिरुक ऐं ईसा परेशान न थी तोखे खणी मथे वेंदासीं ईसा जी हिफ़ाज़त इन तरीक़े सां थी जो ईसा खे उतां
खणियो वियो अल्लाह जो पाक नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सब चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॼे मदीने में मक्के में दावत पिया ॾियनि काफ़िरनि मीटिंग कई आहे त अल्लाह जे रसूल खे ख़त्म करणो आहे सॼे छोरा छंबर तिन जे हथ में तलवारूं ॾिनो आहे त घर ते घेराव करे वियो रसूल ॿाहिरि निकिरे अमी उन ते हमलो कजा अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु घर में सुता पिया आहिनि अल्लाह सी फरमायो ऐ मोहम्मद मुस्तफ़ा सब चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॼे तलवारूं खणी बीठा आहिनि तव्हां ते हमलो करण जी कोशिश कनि पिया पर अॼु तुंहिंजी हिफ़ाज़त ईअं कोन कंदुसि जीअं मूं ईसा जी हिफ़ाज़त कई तोखे इन्हनि जे विच मटाईंदुसि ऐं दुनिया खे ॿुधाईंदुसि जे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिफ़ाज़त अल्लाह करे तंहिंजे वार खे बि केरु नुक़सान नथो पहुचाए सघे चए अल्लाह छा करियां चई पथरिन जी मुठ भरण तुंहिंजो कमु आहे पथरिन जी मुठ भरे ॿाहिरि निकिरण तुंहिंजो कमु आहे सॼे इन्हनि खे उछलाए हणण तुंहिंजो कमु आहे बाक़ी इन्हनि खे अंधो करण मूं रब जो कमु आहे क़ुरान चयो वमा रमईत इज़ रमईत वला किन अल्लाह रमा पथरिन जी मुठ भरे करे अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿाहिरि अची करे निकितो आहे सॼे नबी साईं पथरियूं हीअं उछलायूं साम्हूं वारनि खे बि लॻियूं पोयनि खे बि लॻियूं सॼे खॿे जेके हुआ तिन खे बि लॻियूं सभु अंधा थी विया मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विचां महफूज़ ॿाहिरि निकिरी विया वल्लाहु यसिमुक मिनन नास ऐं नबी तोखे कंहिंजे निंड फिटाइण जी ज़रूरत कोन्हे तुंहिंजी हिफ़ाज़त करण वारी ज़ात अल्लाह जी आहे आई ॻाल्हि सम्झे नबी जेको हूंदो आहे सॼे सो रूहानी कमालात जो मर्कज़ अची बणजंदो आहे इन जे करे सॼे दुनिया जे अंदरि असीं ॾिसूं था ॿ लाइनूं आहिनि हिकिड़ी लाइन उहा आहे जेका मादियात जी लाइन ते अची बणिजे थी ॿी रूहानियात जी लाइन आहे नबी जो मक़ाम रूहानियात वारो हूंदो आहे इन जे करे सॼे दुनिया में सभ खां वॾे में वॾो मक़ाम मुस्लमान जो आहे मुस्लमाननि जे अंदरि वॾे में वॾो मक़ाम उनजो आहे जेको क़ुरान पढ़ियल आहे उन्हनि मां बि वॾे में वॾो मक़ाम उनजो आहे जेको क़ुरान जो हाफ़िज़ आहे उन खां बि वॾे में वॾो मक़ाम उनजो आहे जेको आलिम आहे उन खां बि वॾे में वॾो मक़ाम उहो आहे जेको शेखुल हदीस आहे उन खां वॾे में वॾो मक़ाम उनजो आहे जेको हुज्जत आहे उन खां वॾो मक़ाम उनजो आहे जेको हकम आहे उन खां वॾे में वॾो मक़ाम तब ताबई जो आहे तब ताबई खां वॾो मक़ाम ताबई जो आहे ताबई खां मथे मक़ाम सहाबी जो आहे सहाबी खां मथे मक़ाम नबी जो आहे नबियनि में सभिनी खां वॾे में वॾो मक़ाम इमामुल अंबिया हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन करे असांजो नबी जेकॾहिं आहे नुबुवत जो मर्कज़ अची करे बणिजे थो ही सॼी धरती जेका ठही पई आहे इन सॼी धरती जो मर्कज़ बैतुल्लाह केड़ो मरकज आहे ॻाल्हाए चो बैतुल्लाह पूरी ज़मीन जे विच ते बैतुल्लाह ठहियल आहे इन अव्वल बैतिन वुदिअ लिन्नास लिल्लज़ी बेबक अल्लाह सी फरमाए तो मरकज ज़मीन जो सब खां पहिरियों घर खुदा जो जेकॾहिं आहे त बैतुल्लाह आहे बैतुल्लाह पूरी ज़मीन जे विच ते अची बणिजे थो हाणे अल्लाह जो रसूल हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके में ॼावा मके में नुबुवत जी दावा कयूं छाजे करे त नबी जी नुबुवत मरकज़ी हुई को नबी शाम मां को इराक मां को अफगानिस्तान मां को कहिड़े इलाइक़े मां नबी अची करे नितो छाजे करे त उहे नबी मरकज़ी कोन हुआ मरकज़ी नबी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन करे मरकज़ी नबी खे अल्लाह सी मरकज़ी जगह ता उठारियो मरकज़ी नबी के किथां उठारियो वियो चो मरकज़ी जगह ता नबी जी नुबुवत मरकज़ी आहे इन करे फरमाई अन हामिलो लेवाइल हमदे बेयदी तातौ आदम वमन सेवा फरमाई मुंजी नुबुवत जेका आहे सा मरकज़ी आहे क़यामत जो ॾींहुं थींदो संजे हर माण्हू जेको आहे संजे कानून इहो हूंदो आहे त पंहिंजे मरकज़ जे तरफ़ ईंदो आहे अनी सभु हिते आया आहियो अवां सभिनि जा पंहिंजा पंहिंजा घर आहिनि दुआ थींदी दस्तार थींदी हर को पंहिंजे घर हलियो वेंदो ऐं सिजावल वञी पहुचंदुसि मौली साहब वारा पंहिंजे घर हलिया वेंदा छाजे करे त मरकज़ जे तरफ़ इंसान जो लाड़ो तबई अची करे बणजंदो आहे सभु नबी बराबर बरहक सच्चा अखियुनि जा नूर पर उन्हनि जो नुबुवत जो मरकज़ मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे बराबर को नबी शाम मां को इराक मां को अफगानिस्तान मां को मदीन मां को किथां पर क़यामत जो मैदान कायम थींदो सभु नबी लड़ी ईंदा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे झंडे जे हेठां हूंदा छाजे करे त नुबुवत जो मरकज़ मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात हो वल्लज़ी बास अल्लाह जी ज़ात उहा आहे जेका नबी खे चूंडींदी आहे फिल उम्मीयीन रसूल मिनहुम उहो नबी जेको वॾे में वॾो अज़मत वारो आहे मिनहुम पर इहो नबी इंसाननि मंझां हूंदो आहे नबी के मंझां हूंदो आहे ॻाल्हाए चओ इंसाननि मंझां असांजे इंसाननि जहिड़ो कोन हूंदो आहे इंसाननि मंझां हूंदो आहे छो त आम इंसान ऐं नबी में वॾे में वॾो फ़र्क़ु आहे जेके माण्हू कावड़ कंदा आहिनि चवंदा आहिनि मियां नबी नूर आहे नबी खे इंसान चवण नबी जी तोहीन आहे उहे बेवकूफ़ अची बणजनि था उन्हनि खां पुछो इहे ई मेराज जा बयान अमी कंदा आहियो जॾहिं अल्लाह जो रसूल 7 आसमान किरास कया सिदरत मुंतहा किरास कई जिबरील हथ कढी बीह रहियो अल्लाह जो रसूल हाणे जेकॾहिं मथे चढ़ेसि त मुंहिंजा पेर सड़ी वेंदा मुंहिंजा पर सड़ी वेंदा रसूल मथे विया जिबरील हेठ आहे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी नुबुवत वारी जुती सां जिबरील जे मथे मुबारक खे किरास करे ॿुधायो त जिबरील जो मक़ाम हेठ आहे मोहम्मद मुस्तफ़ा जो मक़ाम सभिनी खां मथे आहे
पर रसूल आए केर चो इंसान आए छो तो रसूल इंसानन जी हिदायत जे लायो आए जेकर रसूल मलाइक हुजे त पो असा मानी किए खाऊं आ असा के मानी उह खाइणी आए जे नबी खाए असा के पानी उह पीणो आए जे नबी पिए असा के शादी उह करणी आए जे नबी करे असा के मरणू परणू इह करणो आए जे रसूल करे असा के सुमणू इह आए।